वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में भलीकार प्रोग्राम में गुफ्तगू करे रहा हुआसीं। हिन वक्त मुल्क अंदर महांगाई जो तूफ़ान है उन जी ज़द में आवाम है। मुस्तकिल जेके खाधे पीते जी शयूं आहिनि उन में जी कीमतुनि में वाध थींदी नज़र अचे पई। जॾहिं पीटीआई इन दावा ते अॼु बि क़ाइमु आहे त आवाम खे रिलीफ ॾियण में कामयाब वई आहे। पीटीआई जो मौक़िफ़ अवां सां शेयर कंदासीं। प्रोग्राम में मूंखे जॉइन कयो आहे पीटीआई अॻवान आहिनि मंसूर शेख साहब। शेख साहब वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। हिन वक्त वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां 120 अरब रुपयनि जो रिलीफ पैकेज जो ऐलान कयो वियो। हुन जे ॿिए ॾींहुं पेट्रोल जी क़ीमतूं वधी वियूं। हिन वक्त तव्हां छा चवणु चाहींदा त इन महांगाई जो जेको तूफ़ान आहे अवाम उन रिलीफ पैकेज मां रहंदो अवाम जूं ॾुखियायूं वधी वियूं आहिनि? मां अर्ज़ु कयां त रिलीफ पैकेज सां गॾु प्राइम मिनिस्टर साहब इहो बि ॿुधायो त इहो इंटरनेशनल इशू आहे जेको पेट्रोल जो वधणु ऐं उन ते असांजो कंट्रोल न आहे। जिन ते असांजो शयुनि जो कंट्रोल आहे उन में असीं रिलीफ ॾेई सघूं था। ऐं तव्हां ॾिसो त 30% रिलीफ ॾियणु 30% रिलीफ ॾियणु को मज़ाक न आहे। तव्हां जेकॾहिं पेट्रोल जी एवरेज कढंदो त तव्हांखे इन खां वधीक 10% वधियल आहे 32% खां। जेकॾहिं तव्हां ॾिसो त अॻु में 110 रुपया हो, हाणे जेको आहे 145 40 45 जिते बि थियो आहे त परसेंटेज कढंदो त इहो 30% खां वधीक कोन्हे। त रिलीफ बि 30% ॾिनो आहे। पर हिन में असांखे हिकिड़ो वॾो मसइलो थो अचे छाजे लाइ त जेके तव्हां ॾिसो ही एग्रीकल्चर बेस्ड कंट्री आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे सब्जियुनि जो वधणु जेको आहे न चांवर जो वधणु खंड जो वधणु इहो इन जो पेट्रोल ते जो एॾो इफेक्ट ॾे ईंदो आहे माइनर इफेक्ट ईंदो आहे इन ते तव्हां एग्रीकल्चर ते। त सूबा ऐं जेसि ताईं वफ़ाक़ हिकिड़े पेज ते न वेहंदा इन जे ख़िलाफ़ क्रेक डाउन न कंदा सूबनि जी ज़िमेदारी पंहिंजी पूरी न कंदा पंहिंजे प्राइसिस कंट्रोल न कंदा मैजिस्ट्रेट्स खे एक्टिव न कंदा पंहिंजी इंतिज़ामिया खे एक्टिव न कंदा रियासत पंहिंजी रिट न ॾेखारींदी त वीचारो सफ़र ग़रीब कंदो जेको ख़ासि करके तनख़्वाहदार आहे उन उहो वॾी तकलीफ़ में आहे। छाजे लाइ त वापारी ज़ाहिर आहे त उहो जेकॾहिं महांगाई वधे थो त उहो पंहिंजा बि प्रॉफिट्स वधाए थो। उहो एतिरा सफ़र नथो करे जेको तनख़्वाहदार सफ़र थो करे। पर जहिड़े बि शइ में आहे त महांगाई का सुठी शइ त कोन्हे। पर जेके कुझु असांजूं मजबूरियुनि जीअं दवाउनि में मजबूरी आहे इंटरनेशनल इशू आहे। असां घणी मोस्टली इम्पोर्ट कंदा आहियूं पेट्रोल असांजो इम्पोर्ट कंदा आहियूं त सूबनि ऐं वफ़ाक़ खे हिकिड़े पेज ते वेही इन मसइले खे काफ़ी हद ताईं कंट्रोल करे सघिजे थो। जेका हथ राधू महांगाई आहे उनखे कंट्रोल करे सघंदो। जेका जेन्युइन महांगाई आहे उहा त अवाम क़बूल करण लाइ तयारु आहे। अच्छा शेख साहब, ये हिकु पेज ते कीअं वेंदा? हुकूमत सूबाई हुकूमतुनि सां कहिड़ो हुननि जी डीलिंग सही रही आहे? माज़ी जा 3 साल अगरि असां ॾिसूं त तव्हां त अपोज़िशन पार्टियुनि सां वेहण लाइ तयारु कोन आहियो। वज़ीर आज़म साहब हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहे त उन्हनि जी करप्शन आहे ऐं उन्हनि सां ॻाल्हाए नथो सघां। त पोइ हिकु पेज ते केरु आणींदो उन्हनि पार्टियुनि खे? ॾिसो ॻाल्हि इहा आहे पार्टी ॿी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां हुकूमत में आहियो त तव्हांजी ज़िमेदारी आहे। मां ईअं कोन थो चवां त अचे मौलाना फज़ल रहमान अचे वेहे अचे नवाज़ लीग वेहे ख़ासि करके जंहिं सूबनि में जंहिंखे हुकूमतूं आहिनि उहे वफ़ाक़ सां वेहनि ऐं ECC में वेहंदा आहिनि। त चीफ मिनिस्टर खे वेहूं असां कोन था चऊं त आसिफ ज़रदारी अचे असां सां वेहे। जंहिंजी जेको सूबे जो चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे जेको सूबे जी ज़िमेदारी खणी वेठो आहे उहो पार्टी जो सरबराह न आहे। पर इंतिज़ामिया ऐं सभु हुन जे हथ में आहे ऐं कानूनी ऐं आइनी तौर ते सूबे जो उहो सरबराह आहे। त असां उन सां वेहंदासीं। असां ईअं नथा असां उन्हनि सां वेहण लाइ तव्हां त उन्हनि सां बि सर वेहण लाइ तयारु कोन आहियो। जेके बि मीटिंग्स थियनि थियूं तव्हां CM साहब खे न उन में इनवाइट कयो था न उन जो मौक़िफ़ खे मञियो वञे थो। इहे शिकायतूं त सिंध हुकूमत बि कंदी रहे थी त असांजो जेको CM साहब आहे उन जी तव्हां उनखे कंहिं बि मामले ते ऑन बोर्ड नथा वठो। मां अर्ज़ु कयां त तव्हां ॾिसो हाणे ताज़ो कराची जो जेको KCR जो हुयो प्रोजेक्ट उन में फेडरल गवर्नमेंट 250 अरब खां वधीक शेयर कयो आहे। सूबे सिर्फ़ु 6 अरब कयो आहे। पोइ बि चीफ मिनिस्टर आयो उनखे विहारियोसीं उनखे घुरायोसीं उन इनाग्रेशन में हुयो गॾु
ECC में जेके भी नेशनल इश्यूज़ हूंदा आहिनि, अरसा ॾिसो त जेको आहे सूबाई नुमाइंदगी आहे, ECC में आहे ऐं सभु चीफ मिनिस्टर वेही गॾे तय कंदा आहिनि, ठीकु आहे न। त अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अवाम खे हुननि खे बि जवाबु ॾियणो आहे, असांखे बि जवाबु ॾियणो आहे। त जेकॾहिं चीफ मिनिस्टर इहो सम्झे थो त महांगाई जे मामले ते वफ़ाक़ उनखे एतमाद में नथो अचे, हाणे ही तव्हां ॾिसो न, ही रुगो पॉलिटिकल गेम, पॉलिटिकल नंबरिंग, एहतजाज तव्हां कंहिंजे ख़िलाफ़ था कयो? मेन त तव्हांजो सूबाई सब्जेक्ट आहे। 18th अमेंडमेंट खां पोइ, डिवोल्यूशन ऑफ पावर खां पोइ त फेडरल वटि रहियो छा आहे? फेडरल वटि रुगो डिफेंस रहियो आहे, फाइनेंस रहियो आहे, पंहिंजो फॉरेन पॉलिसी रही आहे ऐं कुझु महकमा रहिया आहिनि। बाक़ी सभु डिवॉल्व थी आया आहिनि प्रोविंस खे, ऐं जंहिंखे अॻिते डिवॉल्व करिणो हुयो लोकल गवर्नमेंट में, जेके पंहिंजो वञी इन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। ख़ासि करके तव्हां ॾिठो हूंदो त कराची में 4 साल मेयर रोअंदो रहियो त मूंखे बाबा पावर ॾियो त मां घिटियुनि में रोडनि ऐं रस्तनि ते कमु कयां। ऐं उन खां ॾींहों ॾींहुं जेके बि उनजा अख़्तियार हुया, दुनिया जो बेवस मेयर करे छॾियऊंसि। न उन वटि वाटर बोर्ड ई, न सॉलिड वेस्ट मैनेजमेंट ई, न बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, न डेवलपमेंट अथॉरिटीज़ दुनिया में जिते हूंदो आहे। बल्कि दुनिया में त अञा एडिशनल हूंदा आहिनि, किथे किथे त तव्हां पुलिस बि मेयर खे ॾींदा आहिनि। हिननि त सभु खसींदा था वञनि। हिननि जो वस पुॼे त जेको आहे सो हर शइ ते कंट्रोल कनि। गवर्नर साहब हिननि खां बर्दाश्त कोन्हे। गवर्नर वटि जेके ओम्बड्समैन हुयो उहो वापसि वठी छॾियोसि, यूनिवर्सिटीज़ जो वापसि। जॾहिं त गवर्नर तव्हां ॾिसो त जिते किथे चांसलर ऑफ द यूनिवर्सिटीज़ हूंदो आहे, उन खां यूनिवर्सिटीज़ वापसि वठी छॾियूं। छाजो चांसलर आहे? ओम्बड्समैन जेको हुयो उन खां उहो वापसि वठी छॾियऊं। ॻाल्हि इहा आहे त ही जेको आहे सो रुगो चवनि था त असां लुटियऊं सूबे खे, हा, ऐं जेको आहे सो रड़ियूं बि कयूं। जेको आहे न, ॻाल्हि इहा आहे त हिननि जो ख़िलाफ़ आहे। IMF वारो जेको मुआइदो थियो आहे उहो तव्हां छो नथा खणी अचो, मीडिया ते अची डिस्कस कयो, हुनखे पार्लियामेंट में डिस्कस कयो। अॼु त मुखालिफ़ पारां ते बि एहतजाज कयो वियो आहे। जेको IMF सां कयल मुआइदो आहे उनखे पार्लियामेंट में आणण जो मुतालबो कयो वियो आहे। त तव्हां आवाम खे इहे शयूं लिकायो छो था? जेके बि तव्हांजी, अगरि तव्हां फेयर आहियो, तव्हांजी नियत साफ़ आहे, आवाम खे तव्हां रिलीफ ॾियणु चाहियो था, त IMF जेके बि शर्त रखिया आहिनि उनखे डिस्कस कयो पार्लियामेंट में। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेको बि मुआइदो जेकॾहिं जेको इंटरनेशनली थींदो आहे ऐं जेको पार्लियामेंट में आणे सघिबो आहे आणिबो आहे, ऐं जेको न आणे सघिबो आहे उहो न आणींदो आहे। के हुकूमत जा हूंदा आहिनि, के पार्लियामेंट जा। हाणे पार्लियामेंट में हिननि जो रवैयो इहो आहे त हिननि हमेशह जेका हुकूमत कई आहे ऐं पार्लियामेंटन रहिया आहिनि, हिननि खे जेको आहे सो घिटी ठहिराइणु, रोड ठहिराइणु, लाइट लॻाइणु, नौकिरी ॾियण खे ई पार्लियामेंटियन सम्झंदा आहिनि। हिननि कॾहिं कानून साज़ी कई कोन्हे सही तरीक़े सां, ऐं जेका बि कानून साज़ी कई अथऊं त पंहिंजे मुफ़ाद में। असां जॾहिं हिननि खे ऑफर कयोसीं त अचो इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन ते अचो वेही ॻाल्हियूं कयूं, अचो नेब जे कानून ते वेही ॻाल्हियूं कयूं। तव्हां कहिड़ी शयुनि ते विहो त हिकिड़ो रस्तो ठहे न, त तव्हां हल पार्लियामेंट ई आहे, हल ॻाल्हियूं आहे। हाणे तव्हां उन्हनि ते ॻाल्हियुनि ते जेके ॾिसो कमेटीज़ जॾहिं विहणु शुरू थींदियूं त हिक ॿिए सां सूर ॾोरींदा, हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदा ऐं चवंदा ही बि ॻाल्हियूं आहिनि ऐं हिन ते बि कमेटियूं थियणु घुरिजे। जेको हुनखे सूट करे थो उन ते चवनि था कमेटीअ में वेहंदासीं, जेको सूट नथो करे त हुन में न वेहंदासीं। या तव्हां ॾिसो जॾहिं कमेटीज़ वेहंदियूं, पार्लियामेंटी कमेटी वेहंदियूं आहिनि न, त विद आर्ग्यूमेंट हूंदा आहिनि, डॉक्यूमेंट प्रूफ हूंदो आहे। जेकर गवर्नमेंट को ग़लति करणु वञे त उन्हनि खे रोकनि विद द प्रूफ, विद द आर्ग्यूमेंट, ठीकु आहे न। हाणे रोड रस्ते ते जे आम माण्हू बुख में मुअल आहे, वीचारो बेरोज़गार वेठो आहे, उनखे तकरीर करे ऐं मैसेज पहुचाइणु चाहिनि त पोइ तव्हां पार्लियामेंट मां निकिरी वञो, रोडनि ते अचो। अच्छा शेख साहब, इहो ॿुधाइजो त ठीकु आहे, पॉलिटिकल पार्टियुनि जो कम ई इहो आहे ऐं मुखालिफ़ धुर जूं जमातूं आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एहतजाज उन्हनि जो हक़ आहे, उहो तव्हां ते तनक़ीद बि कंदियूं। पर अगरि पाण सिर्फ़ु आवाम जी ॻाल्हि कयूं त आवाम खे तव्हां जेको 120 अरब रुपयनि जो पैकेज ॾिनो आहे, रिलीफ पैकेज, जेको चयो थो वञे तारीख़ी रिलीफ पैकेज आहे, मूंखे ॿुधायो इम्प्लीमेंट कीअं थींदो? सो उन जो तरीक़ेकार आहे, एक्सपर्ट्स वेहंदा। हाणे मां को टेक्नोक्रेट कोन आहियां,
पर जीअं तव्हां एहसास जॾहिं तव्हां 8 रुपया पेट्रोल अॼु वधायो था, ये क़ीमतूं मज़ीद वधंदियूं त पोइ ही पैकेज कीअं थींदो? न मूंखे ॾिसो न, मूंखे तव्हां एक्सप्लेन करणु जी। न। तव्हां ॿुधायो त हिन मुल्क जो वॾे में वॾो कैश प्रोग्राम हुयो एहसास प्रोग्राम में, जेके 12,000 ॾिना विया, ठीकु आहे न। उन में हिकिड़े पैसे जो बि स्कैंडल आयो आहे। असां अहिड़े ई तरीक़े सां ही जेको आहे सब्सिडी, जेको पैकेज आहे, उहो अहिड़े तरीक़े सां ॾींदासीं त कोई बि दुश्मन या सॼण उन ते आंगुर न खणी सघे, टोटली ट्रांसपेरेंट हुजे, ठीकु आहे न। जॾहिं हिननि जो प्रोग्राम हुयो पंहिंजो बेनज़ीर भुट्टो वारो, त तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं कंप्लेंट्स ईंदियूं, हिननि जा एजेंट, हिननि जे हथ में, PTI जे वर्कर जे हथ में इहा शइ न ॾिनी वई आहे, ठीकु आहे न। त अहिड़े तरीक़े सां ही बि जेको प्रोग्राम हूंदो अहिड़ो ऑर्गेनाइज़ हूंदो। जॾहिं एॾो वॾो प्रोग्राम आहे त असीं नथा चाहियूं त उन में हिकिड़े पैसे जो बि जेको आहे को स्कैंडल अचे, कोई आंगुर खणे, टोटली 100% ट्रांसपेरेंट हुजे ऐं माण्हुनि खे नज़र अचे ऐं फील थिए ऐं उन मां सही फ़ाइदो वठनि, जेको गवर्नमेंट ॾियनि थी चाहे उहो अवाम ताईं पहुचे, के विचें जे हथ न लॻी वञे। जीअं तव्हां हिते ॾिसो त गवर्नमेंट ऑफ सिंध में 10 अरब जी कणिक नथी लभे, कॾहिं तव्हां ॿुधो? सूबे जी कणिक कुआ ऐं चोर खाई वञनि। त असां ईअं नथा चाहियूं त जेको आहे सो हू जेको आहे पंहिंजो इहो आम माण्हू ताईं जेको अनाउंस कयो आहे त उन मां आम माण्हू खे लाभ बि मिले, उन जो फ़ाइदो बि मिले, विचा उन में न खाई वञनि। अच्छा शेख साहब, उन खां अलावा अगरि पाण ॻाल्हि कयूं त अपोज़िशन पार्टियुनि पारां जेको हिन वक़्तु एहतजाज कयो वञे थो, उनखे यकीनन अवाम जी मोट मिली आहे। अवाम ख़ुदि चाहे थी त असां इहे जेके रोज़मर्रा क़ीमतूं वधनि पियूं, जेका महांगाई जी जेका उहा डेली बेसिस ते उहा वधे पई, घटिजण जे बजाए उहा ॾींहुं ॾींहुं वधंदी पई वञे। त इन सूरत में तव्हां वटि को हंगामी अहिड़ी का स्ट्रेटजी आहे जेको तव्हां कुझु ॾींहंनि जे अंदरि हिन मामलनि खे ठीकु कयो ऐं महांगाई जो जेको रेशो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, इनखे एतिरे क़दुरु ठीकु रखो जो अवाम कुझु सुख जो साह खणी सघे? मां तव्हांखे अर्ज़ु कयां त न असां वटि जादू जी छड़ी आहे, न असांजे मुल्क में एॾो पैसो आहे। असांजे मुल्क खे जीअं हिननि खोखलो करे छॾियो, जीअं तव्हां ॾिसंदा आहियो काठी खे उॾाई वञी इहो खोखलो करे छॾींदी आहे, बज़ारि त उहा काठी बीठी हूंदी आहे ऐं थोरो धकु हणोसि त वञी किरी पवंदी आहे। त हिन मुल्क जी इकानमी सां उहा कयूं, असांखे उन हालत में ॾिनऊं जंहिंखे स्टेबलाइज़ करण में असांखे 3 साल लॻा। जेके कागज़नि में हुया, इहे हथरातू मैनेज कंदा हुआ इकानमी, कागज़नि में हिकिड़ी हूंदी ऐं ग्राउंड ते ॿी हुई। असां कागज़नि खे सम्झी चयोसीं त इहो त को मसइलो ई कोन्हे, पहिरें असां 3 महीननि में ठीकु कंदासीं, चले त इकानमी ॾिसो न। तॾहिं त तव्हां इन जे दौरान कंहिं बि हुकूमत एॾो वॾो कैश प्रोग्राम न ॾिनो, उहो सक्सेसफुली कयोसीं। कॾहिं कंहिं हुकूमत 30% सब्सिडी जो कॾहिं ॾिनो आहे? असां ॾियूं था, चले त हाणे इकानमी थोरी स्टेबलाइज़ थी वई आहे ऐं इम्प्रूवमेंट जी तरफ़ वई आहे, ठीकु आहे न त जेकॾहिं हिन मुल्क में पैसा हुजनि हा त असीं इन महिल ताईं लखे नौकिरी ॾेई चुका हुजूं हा ऐं लखे घर बि ॾेई चुका हुजूं हा। को हवा में ॻाल्हि कोन कई, असां मुल्क में जेका हिननि कंडीशन ॿुधाई इकनॉमिकल, उन बेस ते अनाउंसमेंट कयोसीं। पर जॾहिं वञी खज़ाननि ऐं शयुनि खे चेक कयोसीं त इहे त टोटल गिरवी रखियल हुया। त ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे कर्ज़ वापसि ही तव्हां हिन गवर्नमेंट जो रिकॉर्ड ॾिसो 3 सालनि जो, त कर्ज़ केतिरा वापसि कया आहिनि। असां वरिता बि ज़रूरु आहिनि ऐं हुननि रुॻो वरिता हुया, वापसि कोन कया हुया। त फ़र्क़ु तव्हां ॾिसो न त हिकिड़ो माण्हू कर्ज़ जेसि ताईं वापसि न कंदो त उनजो लहंदो कीअं। असां इन प्लैनिंग सां बि था वञूं त इनखे कर्ज़ खे मिनिमाइज़ कयूं, त जॾहिं कर्ज़ मिनिमाइज़ थींदो त उन ते इंट्रस्ट घटि ॾींदासीं। जेको इंट्रस्ट घटि ॾींदासीं त मुल्क ते ख़र्चु थींदो, मुल्क जे अवाम ते ख़र्चु थींदो, मुल्क जी तरक़ी ते ख़र्चु थींदो, त माण्हुनि वटि पैसो ईंदो त ख़ुशहाली ईंदी ऐं इहो महांगाई ते बि कंट्रोल थींदो। ऐं ॻाल्हि इहा आहे त जीअं इंटरनेशनल तव्हां ॾिसो 1.5 साल अॻु में जी ॻाल्हि आहे त दुनिया में पेट्रोल चवनि पिया मुफ़्त में खणी वञो। अॼु पेट्रोल जूं क़ीमतूं आसमान ते आहिनि।
त ॻाल्हि दुनिया जी इकानमी इफेक्ट थी आहे, रुगो असांजो मुल्क कोन थियो आहे, पर छाजे लाइ त असां अॻु में ई दुबरा कमज़ोर हुयासीं इकनॉमिकल, त असां ते अचे जेको आहे सो वधीक थियो आहे। जेके फाइनेंशियली मज़बूत हुया उहे सर्वाइव करे विया आहिनि, उन्हनि खे लोॾो ज़रूरु आयो आहे, पर जेको असांखे आयो आहे न, हिकिड़ो जीअं आम तव्हांखे हिकिड़ो बुखार निकिरे पेनाडोल सां हले, हुन मलेरिया जे बुखार विल टेक लॉन्ग टाइम न। शेख साहब ॻाल्हि आहे त असांजी इकानमी खे बि इहो ई बुखार अची वियो आहे, पर दुनिया जी इकानमी बि लुॾी आहे, त ॻाल्हि असांखे वधीक असरु थियो आहे ऐं ज़ाहिर आहे असां वधीक सफ़र कंदासीं। अच्छा शेख साहब, ही शेख रशीद साहब उन्हनि ॻाल्हि कई पे त ही जेका बजट थींदी या इलेक्शन बजट हूंदी ऐं हिन बजट जे अंदरि असां हिकिड़ो तारीख़ी जेको आहे रिलीफ ॾींदासीं अवाम खे, ऐं उन बजट तहत ई असां अवाम वटि वेंदासीं वोट वठण लाइ। तव्हांखे लॻे थो ही जेका ओवरऑल 3 साल जी कारकर्दगी असांजे साम्हूं आहे, ईंदड़ पौणनि 2 सालनि में अहिड़ो कहिड़ो जादू थियण वारो आहे मुल्क जे अंदरि, या अहिड़ो तव्हां जेको पाण चयो त असां वटि का जादू जी छड़ी कोन्हे जो घुमाईंदासीं त मसला हल थी वेंदा, त 2 सालनि जे अंदरि कहिड़ी अहिड़ी स्ट्रेटजी आहे तव्हां वटि जंहिंसां तव्हां पंहिंजा मुल्क जा अंदरूनी ॿाहिरि जा मसला हुजनि, नेबर कंट्रीज़ जा इशूज़ हुजनि, मुल्क जे अंदरि महांगाई हुजे, ॿिया खोड़ अहिड़ा मामला आहिनि जेके हिन वक़्त ताईं हल न थी सघिया आहिनि, त कहिड़ो प्लान आहे तव्हां वटि ईंदड़ इलेक्शन में? अवाम वटि छा खणी वेंदव तव्हां? ॾिसो, शेख रशीद जी पंहिंजी पार्टी आहे, ठीकु आहे न, पर हू घरू वज़ीर आहे हिन वक़्तु न, असांजो कोलिशन पार्टनर आहे, यानी हू पंहिंजी इलेक्शन जी ॻाल्हि थो करे या पीटीआई जी थो ॻाल्हि करे। जी, हू पीटीआई जी ॻाल्हि थो करे। ऐं शेख रशीद जा ॿिटा जवाब हूंदा आहिनि, त कॾहिं त जेको आहे सो पीटीआई जी ॻाल्हि कंदो आहे, कॾहिं चवंदो आहे मां सिर्फ़ु इमरान ख़ान जो दोस्त आहियां, कोलिशन पार्टनर आहियां, त मे बि हुनजी पंहिंजी इंफॉर्मेशन हुजे, उहा मूंखे इंफॉर्मेशन कोन्हे, पर एटलीस्ट मूंखे इहा ख़बर ज़रूर आहे त जंहिं कंडीशन में असांखे इकानमी मिली उहा ॾाढी ख़राब हुई, अॼु उहा इकोनॉमिकल कंडीशन उहा रहंदो ख़राब थी वई, जेका तव्हांखे मिली उहा कुझु बहितर हुई, हाणे वेतर ख़राब थी वई आहे। 15 ॾींहंनि जा बि रिजर्व कोन आहे, 7 डिजिट माइनस में पिया वञनि। त मां अर्ज़ु कयां त हाणे स्टेबलाइज़ कयो आहे, ऐं जेको मुंहिंजी अंडरस्टैंडिंग इहा आहे त जॾहिं स्टेबलाइज़ थियण खां पोइ माण्हू इम्प्रूव कंदो आहे न। हा, हिकिड़ो जॾहिं एक्सीडेंट थींदो आहे, माण्हू ब्लीड कंदो आहे, त ब्लीड रोकींदा आहियो, उन खां पोइ ब्लीडिंग चाढ़ींदा आहियो न, ब्लड चाढ़ींदा आहियो, त ॻाल्हि इहा आहे त ब्लीडिंग असां रोकी आहे, हाणे ब्लड चाढ़ियूं था, स्टेबलाइज़ कयो आहे, इम्प्रूवमेंट जे तरफ़ वेंदासीं। जॾहिं मुल्क जी इकानमी इम्प्रूव थींदी त नेचुरली रिलीफ पाकिस्तान जे अवाम खे ई मिलंदो, उहे कहिड़े बि सूबे में रहंदो हुजे। ठीकु, मंसूर शेख साहब वरी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़रीन, मंसूर शेख साहब पीटीआई अॻवान हुआ, उन्हनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं, उन्हनि इहो ई चयो आहे त हिन वक़्तु जेका महांगाई आहे उनखे कंट्रोल करणु हुकूमत जे वस जी ॻाल्हि न आहे, तंहिंजे बावजूदि हुकूमत कोशिशि करे पई तो अवाम खे रिलीफ फराम करे सघे। 120 अरब रुपयनि जो जेको रिलीफ पैकेज वज़ीर आज़म साहब ॾिनो, उन में 30% अवाम खे रिलीफ ॾियण जी ॻाल्हि कई वञे थी, पर ॿिए पासे पेट्रोल जी क़ीमतुनि में बि इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंसां यकीनी तौर ते सॼो जेको डायरेक्ट जेको उनजो इम्पैक्ट आहे उहो आम जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि उन्हनि ते उहो पए थो, ऐं हुकूमत हिकु तरफ़ रिलीफ जी ॻाल्हि करे पई, ऐं ॿिए पासे पेट्रोल समेत जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि, खंडु हिन वक़्तु बुलंद तरीन सतह ते उनजो रेट आहे जेको हेठि बजाए ॾींहों ॾींहुं मथे थींदो पियो वञे। हुकूमत वटि खोड़ चैलेंजिस आहिनि, रोज़मर्रा जूं शयूं पंहिंजी जॻह ते, पर हुकूमत वटि हिन वक़्तु मुआशी लिहाज़ खां को विजन नज़र कोन थो अचे जंहिंसां हू अवाम खे फ़िल वक़्तु जेको आहे उहो को हंगामी बुनियादनि ते को रिलीफ ॾेई सघनि। प्रोग्राम अवां ॾिठो नाज़रीन, पंहिंजी मेज़बान साइमा वाब की इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।